शींहं ऐं गाबे जी कहाणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार हूँ आहियां आज़ाद मुख़्तियार जरवार। साथियों, अॼु जी कहाणी हिकिड़े गाबे ऐं शींहं जी आहे। कहाणी इंतहाई दिलचस्प आहे, मुकमल ज़रूरु ॿुधिजो। ॻाल्हि था कनि त कंहिं ॻोठ में हिकिड़े ग़रीब शख़्स वटि हिकिड़ी ॻऊं हूंदी हुई। उहो ग़रीब शख़्स रोज़ानो सुबुह जो झंग में चरण लाइ पंहिंजी ॻऊं खे छॾे ईंदो हो ऐं शाम जो वरी काहे ईंदो हो। हिकिड़े ॾींहुं ख़ुदा जी कुदरत सां उहा ढगी झंग में चरंदे चरंदे ॻोठ खां तमामु घणो परे निकिरी वई। जिते तमामु घाटो झंग लॻो पियो हो, वीचारी ॻऊं ॻोठ जो रस्तो जो भुलिजी वई हुई। सा हेॾां होॾां रुलंदे रुलंदे अॻिते निकिरी वई। नेठि हिकिड़े हंधि ॾिठाई त हिकिड़ी ढगी ॾिसे त हिकिड़ो शींहण आहे हिकिड़ी जाको शिकार पई खाए। ढगी जो शींहण खे शिकार खाईंदे ॾिठो त वधी अची हुन जे वेझो थी ऐं हुन सां ॻाल्हाए हाल वाल शुरू कयाई। हाल वाल वठंदे थोरे वक़्त में ही ॿई पाण में सहेलियूं बणिजी वियूं ऐं उते ई पोइ गॾिजी रहण लॻियूं। कुझु ॾींहं खां पोइ ढगी खे जा ढुकी हुई हिकिड़ो गाबो ॼाओ ऐं शींहण ॿ ढुकी हुई, तंहिंखे वरी शींहं ॼाओ। वक़्तु गुज़रंदो वियो, अॼु नंढा सुभाणे वॾा, आख़िर उहे ॿई फर अची वॾा थिया ऐं हिननि जी बि पाण में दुआ सलाम अलेख सलेख हुई ऐं दोस्ती थी वई। हिकिड़े ॾींहुं शींहण सॼो ॾींहुं झंग में रुली फिरी फिरी थकी पई, पर खेसि को बि शिकार हथ न आयो। सो बुख में छिती थी शाम जो वापसि पंहिंजे माॻ ते अची मोटी पहुती। उते अची ॾिठाई त ॻऊं अकेली बीठी आहे। सो नका कई हम नका कई तुम, हणंदे ई चंबो ॻऊं खे मारे खाई छॾियईं। जॾहिं की शींहं खे ख़बर पई त मुंहिंजी माउ मुंहिंजे दोस्त जी माउ खे मारे खाई छॾियो आहे, तॾहिं खेसि ॾाढी कावड़ आई। सो कावड़ मां हणंदे ई चंबा पंहिंजी माउ खे मारे छॾियईं। हाणे ही ॿई दोस्त अकेला पिया झंग में घुमंदा फिरंदा हुआ ऐं जेको बि कुझु हथ ईंदो हुअनि सो पाण में वंडे विरछे वेठा खाईंदा हुआ। शींहं पंहिंजे यार गाबे खे चई छॾियो हो त अदा गाबा, जॾहिं बि को तोखे पकड़ण जी कोशिशि करे या तो ते को ॾुखियो वक़्तु अचे त तूं ज़ोर ज़ोर सां डोड़ूं वठी पाइजां त तुंहिंजी ॻिची में ॿधल चणनि जे आवाज़ खे ॿुधी इहे चंग ॿुधी आऊं अची पाणे तो वटि पहुचंदसि ऐं तुंहिंजी मदद कंदसि। हिकिड़े ॾींहुं गाबे शींहं जे आज़मूदो वठण जे लाइ छा कयो, जो बिना कंहिं सबब जे डोड़ूं पाइण शुरू करे छॾियईं। हुन जे डोड़ण ते चढ़ो पे ज़ोर सां वॼण लॻो। इहे घंट जा आवाज़ जॾहिं ॿुधा शींहं त शींहं जे कन ते पहुता त सो ओॾी महिल ई भॼंदो अची गाबे वटि पहुतो ऐं चयईंसि, यार कर ख़बर, यार कर ख़बर, कंहिं तोखे डोड़ायो आहे छा, तंग कयो आहे छा? तॾहिं गाबे चयसि त यार डोड़ायो त कंहिं बि कोन अथमि, बाक़ी तुंहिंजो आज़मूदो थिए वरितमि, सो ख़ैर तूं पहुची वएं, तुंहिंजी महिरबानी। शींहं उहो जवाबु ॿुधो त खणी माठ कयाई, पर शींहं खे इहा ॻाल्हि सुठी कान लॻी। हिकिड़े ॾींहुं छा थियो जो हिकिड़ी ॼञ अची उन ॿेले वटां लंघाऊ थी त उन वक़्तु गाबो बि रस्ते जे भर में चढ़ी रहियो हो। ॼञनि जो अहिड़ो थुलो मतारो गाबो ॾिठो सो ॿ चारि ॼणा हुनखे फिरी आया। टे चारि ॼणा गाबे खे फिरी आया ऐं झड़ण जी कोशिशि कयूं। गाबे घणेई हेॾां होॾां डोड़ूं पातियूं ऐं भॼण जी बि कई त मन शींहं चणे जे आवाज़ ॿुधे ऐं अची मदद करे, पर शींहं आवाज़ त ॿुधो, पर शींहं सोचियो त गाबो शायदि अॼु बि भोगन में पियो डोड़े, सो वेझो बि कोन आयुसि। नतीजो उहो थियो जो ॼाणनि गाबे खे झले वरितो ऐं उते जो उते कुई खणी विधाऊंसि देॻ में विधाऊंसि कुई खणी। ऐं थोरी देरि खां पोइ शींहं बि अची उते ॾिसे त गाबे जा त कम ई पूरा थिया पिया आहिनि। रुॻो संदसि छोड़ो ऐं रतु पियो आहे।
उते पंहिंजे प्यारे दोस्त जे मौत खे ॾिसी करे खेसि ॾाढो ॾुख थियो ऐं ॼाञनि ते कावड़ पुण चढ़ियसि। पोइ त छा कयईं जो काहे पियो ॼञ में, किन खे मारे विधाईं त किन खे फटे विधाईं, के किथे वञी लिकिया त के किथे वञी पुॻा, के भॼी विया। जॾहिं ॼञनि मां हिकिड़ो बि न रहियो तॾहिं हली आयो उन देॻ वटि। जंहिंमें संसु यार गाबे जो गोश्त पियर रधो। उते दिलि में ख़्यालु कयईं त जॾहिं यार ई न रहियो आहे त पोइ बाक़ी आऊं जी छा कंदुसि। बसि उहो ख़्यालु करे पाण बि खणी उन देॻ में टिपो ॾिनई। देॻ में टिपे ॾियण सां ख़ुदा जी कुदरत अहिड़ी थी जो उहा देॻ ई ज़मीन में भुरिजी वई। थोरनि ॾींहंनि खां पोइ उन हंध ते जिते देॻ भुरिजी वई हुई हिकिड़ो वणु पैदा थियो ऐं थोरे घणनि ॾींहंनि में उहो वणु अची वॾो थियो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो बकरार अची उन वण मां लकुणु पटणु लॻो। तॾहिं हुन वण मां अजीब आवाज़ आयसि, हे बकरार मतां लकुणु पटियो अथई। उहा आवाज़ ॿुधी करे बकरार वीचारो वाइड़ो थी वियो ऐं हुन उहा ॻाल्हि वञी बादशाह ताईं, बादशाह जे वज़ीरनि ऐं मुशीरनि सां कई ऐं ॻाल्हि वञी बादशाह ताईं पहुती। बादशाह खे पहिरीं त उन ॻाल्हि ते एतबार ई न पियो आयो, पर पोइ छा कयईं जो हिकिड़ो वाढो साण करे सिधो हुन वण वटि वञी पहुतो ऐं वाढे खे हुकुम ॾिनई त हीउ वणु वढ। वाढे जीअं वणु वढणु शुरू कयो त उन मां तरह तरह जा आवाज़ आया, अजीब आवाज़ आया ऐं हकलूं अचणु लॻियूं। पर बादशाह जो हुकुम हो सो वाढे रणनि ऐं हकलुनि जी का परवाह न कई, को ख़्यालु न कयो ऐं वणु वढी वञी पार कयईं। वणु किरण सां ई थुड़ मां 2 रत जा फुड़ा हेठि किरी पिया ऐं ख़ुदा जी कुदरत अहिड़ी थी जो ॾिसंदे ॾिसंदे उन्हनि फुड़नि मां 2 सदा मलूक शहज़ादा पैदा थी विया। उहो रंग ॾिसी करे सभिनी खे ॾाढो तइजुब लॻो। पोइ त बादशाह सलामत ऐं ॿिन्ही शहज़ादनि खे वठी आणे पंहिंजे महलात में रहायो ऐं खेनि पंहिंजा पुटला करे पाणणु लॻो। उहे पोइ अॼु नंढा सुभाणे वॾा, उहे वॾा शहज़ादा थी पिया। कुझु ॾींहं खां पोइ उहो बादशाह गुज़ारे वियो। पोइ ही 2 ॼणा दोस्त गॾिजी उहा हुकूमत हलाइणु लॻा ऐं पंहिंजी ज़िंदगी बाक़ी ख़ुशि ज़िंदगी गुज़ारणु लॻा। ऐं हिननि ॿिन्ही दोस्तनि पोइ त पंहिंजी राज भाग आसे पासे जे सभिनीनि जानवरनि ऐं इंसाननि लाइ सहूलियतूं पैदा करे छॾियूं ऐं जेकी बि तंग हुआ, जिन खे खाधो न थिए मिलियो या जेकी परेशान हुआ, उन्हनि सभिनीनि लाइ हुननि ख़ासि पैकेज जो ऐलान करे छॾियो ऐं बादशाह जे दरबार मां सभिनीनि ग़रीबनि लाइ ख़ासि रिआयत ऐं ख़ासि ताम इनाम रोज़ जे बुनियाद ते विरहाइणु शुरू करे छॾियऊं। सची उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।